इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी राजधानी में सुभाणे मकानी चूंडू कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट वफ़ाक़ी राजधानी में मकानी चूंडू मुलतवी करण ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन 31 डिसंबर ते रिथियल मकानी चूंडू मुलतवी कयूं हुयूं। अदालत चयो आहे त केस जो तफ़सीली फ़ैसिलो बाद में ॿुधायो वेंदो। पाकिस्तान के ललकारींदड़नि खे पूरी ताक़त सां जवाब ॾिनो वेंदो। क़ौमी मफ़ादनि ते का बि रहड़ अचण न ॾींदासीं। न ई कंहिंखे क़ौमी सलामतीअ जे तसवुर खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थियल क़ौमी सलामती कमेटी जे इजलास जी पधिराई जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो इजलास 3 कलाकनि ताईं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर समेत सर्विसिज चीफ वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं कुझनि इदारनि जे सरबराहनि जी शिरकत। इजलास में मुल्की मईशत ऐं अमन अमान जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। कुझनि इदारनि अमन अमान जी सूरत-ए-हाल ऐं मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी खर अफ़गानिस्तान सूरत-ए-हाल ऐं उतां जी उबूरी हुकूमत सां राब्तनि बाबति ब्रीफ कयो। इजलास में दहशतगर्दी ख़िलाफ़ शहीदनि जी अज़ीम क़ुर्बानीनि खे भेटा पेश। वज़ीर आज़म चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ बहादुरी ऐं साबित क़दमीअ सां अॻिते वधंदासीं। मुल्क में मुश्किल सां हासिल कयल अमन कंहिंखे ख़राब करण न ॾिनो वेंदो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ टेक्नोक्रेट्स हुकूमत जे क़याम खे गैर आइनी करार ॾेई छॾियो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे आज़म नज़ीर तारड़ चयो त असेंबलियूं टोड़ण जी सूरत में 60 ॾींहनि अंदरि इलेक्शन थियण लाज़मी आहे। आइन में टेक्नोक्रेट्स हुकूमत जी गुंजाइश नाहे। पीपल्स पार्टी अॻवान रज़ा रब्बानी बि ड्रिघे मुदे लाइ टेक्नोक्रेट्स जी हुकूमत जी मुखालफ़त कंदे चयो आहे त निकिरा टेक्नोक्रेट्स हुकूमत आई त मज़ाहिमत कंदासीं। आइन मूजिबि असेंबलियूं टुटण या मुदो पूरो थियण ते निकिरा काबीना ठहंदी आहे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी इल्ज़ाम हयो आहे त इलेक्शन कमीशन अमली तौर ते वफ़ाक़ी हुकूमत में ज़म थी चुकी आहे। पाकिस्तान में रिथाबंदी तहत जमहूरियत खे मुकमल तौर ते ख़त्म कयो पियो वञे। ट्विटर ते बयान जारी कंदे फवाद चौधरी चयो त पहिरियां बुनियादी हक़ मुअतल कया विया, हाणे इदारनि खे ख़त्म कयो पियो वञे। इलेक्शन कमिश्नर ऐं संदसि साथी पाकिस्तानी अवाम जा विलन आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। 9 जनवरी ते जेनेवा में रिथियल कॉन्फ्रेंस बाबति तफ़सीली ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी कॉन्फ्रेंस जे हवाले सां पाकिस्तान जी तयारियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। परॾेही वज़ीर अमेरिकी दौरे बाबति बि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे आगाह कयो। मुलाक़ात दौरान नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार, मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी खर ऐं सैयद नवीद कमर बि मौजूद हुआ।
आख़िर हैदराबाद मोटरवे स्कैंडल केस 6 जवाबदारनि जी जुडिशियल रिमांड में वाध। एंटी करप्शन पुलिस खां ईंदड़ ॿुधणीअ ते पको चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। पूरी चालान पेश करे चुका आहियूं, पको चालान जल्द जमा करायो वेंदो, एंटी करप्शन जो चवणु आहे। सिंध हाई कोर्ट सिंध हुकूमत खे मकानी चूंडूं थियण ताईं मुक़ररनि ऐं बदिलियुनि खां रोके छॾियो। चीफ सेक्रेटरी ऐं मकानी इदारनि वारे खाते जो सेक्रेटरी ज़ाती हैसियत में तलब। अदालत चयो आहे त 3 ॾींहनि अंदरि जवाब न आयो त सख़्त हुकुम जारी कंदासीं। इलेक्शन कमीशन जे वकील अदालत खे आगाही ॾिने त सिंध हुकूमत मकानी चूंडुनि जे शेड्यूल जे ऐलान बावजूद मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं। इलेक्शन कमीशन केतिरा ई ख़त लिखिया पर अञा ताईं अमल न थी सघियो आहे। सिंध हुकूमत चूंड कानून जी भञकड़ियुनि में मसरूफ़ आहे। थर में कोयले मां 330 मेगावाट बिजली पैदा करण वारे मंसूबे जो इफ़्तिताह कयो वियो। मौसम जी ख़राबी सबबि वॾो वज़ीर मुराद अली शाह न पहुची सघियो। पीपीएमएन महेश मलाणी मंसूबे जो इफ़्तिताह कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह बयान जारी कंदे चयो आहे त मंसूबे जे इफ़्तिताह सां थरकोल मां बिजलीअ जी पैदावार 30,000 मेगावाट थी वई आहे। थर जे कोयले जे इस्तेमाल सां पाकिस्तान में तवानाई जो इनकलाब अची रहियो आहे। थर जे ज़ख़ीरनि मां 200 सालनि ताईं 1 लख मेगावाट बिजली पैदा करे सघिजे थी। के धड़ों की बात की तो मैं इसमें ये बताता चलूँ, तब से मैंने इस मनसब पर अल्लाह ताला ने मुझे बिठाया है। मेरी ये कोशिश है कि मैं तमाम ही लोगों के दरमियान इत्तफाक और मोहब्बत पैदा करूँ और ये जो लोग नाइत्तफाकियों की वजह से इस सूबे की, शहर की और मुल्क की तरक्की में रुकावट बन गए हैं, वो रुकावट दूर करें तो बिल्कुल ठीक है। इस पर कोशिश जारी है और इंशाअल्लाह अनकरीब सब लोग मिलजुल कर तमाम स्टेक होल्डर्स इस सूबे में, इस शहर में अपना काम करें। गवर्नर सिंध कामरान तिसूरी एमक्यूएम जे धड़नि खे गॾु करण लाइ पुरज़म। सेवण में कलंत लाल शहबाज जी दरगाह ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर कामरान तिसूरी चयो आहे त एमक्यूएम जे धड़नि खे इत्तेफ़ाक़ पैदा करण जी कोशिश करे रहियो आहियां। जल्द एमक्यूएम हिकु थी वेंदी। हुकूमतूं ईंदियूं वेंदियूं आहिनि। नफ़रतूं ख़त्म करे मुल्क ऐं सिंध जी ख़ुशहालीअ लाइ गॾिजी कमु करणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट साइट एरिया में कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई न कंदड़ पुलिस ऑफिसर ख़िलाफ़ तौहीन अदालत कार्रवाईअ जो इशारो ॾेई छॾियो। नूरियाबाद साइट जी ज़मीन ते कब्ज़े वारे केस में अदालत जे सरकारी वकील खे झंड। जस्टिस आफ्ताब गोरड़ रिमार्क्स न आहिनि त इंडस्ट्रियल एरिया जी ज़मीन ते कहिड़ो धंधो शुरू कयो वियो आहे। जंहिंजो प्लॉट आहे उनखे हक़ छो नथो ॾिनो वञे। पैसनि एवज़ कब्ज़ा कराया पिया वञनि। कब्ज़ा माफ़िया खे त माल मेड़े सियासत करणी आहे त पोइ वरी परॾे वञणो आहे। पुलिस ऑफिसर रुगो बयान ॾेई सुम्ही पवनि था। अहिड़नि ऑफिसर्स ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कंदासीं। साले पट वेझो घर जी छित करण सबब घर धणी फोत। संदसि घरवारी ज़ख़्मी थी पई। ॻोठ करीम दाद लुंड में छित करण सबब गाज़ी ॾिनो लुंड मौक़े ते दॿजी फोत थी वियो। संदसि घरवारी ज़ख़्मी, इस्पताल मुंतक़िल। खुरम एजेंसी बॉर्डर ते दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थियल पन्नो आकिल वासी फौजी जवान जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। पाक फौज ऑफिसर्स ऐं इलाइक़े वासियुनि जे शहीद फौजी जवान हाफ़िज़ अब्दुर रहमान जुणेजो जी जनाज़े नमाज़ में शिरकत। जनाज़े नमाज़ बाद शहीद जवान जे मढ़ खे मक़ामी कब्रिस्तान में तदफीन कई वई।
पाक फौज पारां सलामी ॾिनी वई। कराची टेस्ट जे आख़िरी ॾींहुं पाकिस्तान पंहिंजी ॿी इनिंग 311 रन्स 8 विकेट्स जे नुक़सान ते डिक्लेयर करे छॾी। न्यूज़ीलैंड खे मैच खटण लाइ 138 रन्स जो हदफ़। क़ौमी टीम पारां इमामुल हक, सऊद शकील ऐं सरफराज़ अहमद 50 स्कोर कयूं। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड न्यूज़ीलैंड खिलाफ़ ऐलानियल 21 रुकनी वनडे स्क्वाड में फ़खर ज़मान ऐं हारिस सुहेल खे बि शामिल करे छॾियो। क़ौमी टीम जे चीफ सेलेक्टर शाहिद आफरीदी ट्वीट कंदे चयो आहे त फ़खर ज़मान ऐं हारिस सुहेल खे फिटनेस टेस्ट खां पोइ टीम में शामिल कयो वियो। ॿई रांदीगर पाक कप में बि सुठी कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि।